नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहिया आहिनि मसाला लोटस, जंहिंखे असां सिंधीअ में बिह चवंदा। सिंपल आहिनि, ईज़ी आहिनि, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। तव्हां कंहिं बि दाल साग सां खाई सघो था। हली त तयारु कयूं। हेन असांजा बिह असां हिनखे छिले करे साफ़ु करे चुका आहियूं। इन्हनि खे धोई करे असां हिननि जी कटिंग कंदासीं। ॾिसो, असां वॾा वॾा हिननि जा पीसिस कंदासीं। असां हिन जा कटे छॾिया आहिनि। ॾिसो, असां हिननि खे हाणे बॉइल कंदा। हे असां साग तयारु कयूं था। साग सां असां इहा रेसिपी हिकु कम सां असां ॿ कम कंदासीं। इन्हनि खे असां बॉइल कंदासीं। तव्हां अलॻि बि बॉइल करे सघो था। असां साग सां गॾु बॉइल कंदासीं। ॾिसो, असांजो साग बि हेॾां तयारु थिए थो, हेॾां असांजा बिह बि बॉइल थिया आहिनि। ॾिसो, असांजा बिह बॉइल थी चुका आहिनि। तव्हां हिननि खे ॾिसिजो, चेक कजो त इहे मिटीअ वारा न हुजनि। साफ़ु करे सुठे नमूने इन साग में असां विधा। साग जी रेसिपी बि मां तव्हांखे ज़रूरु ॾेखार। इहो असांजो पालक जो साग हुयो। असां इहो तयारु कयोसीं। डिनर तयारु कयूं था, यमी और टेस्टी। तव्हां ॾिसो, असां हिन में असांजा पीस तयारु दाणा असां हिन में गिह हल्को गरम थी चुको आहे। इन में असां सॼो मसालो विधोसीं। तव्हां टेस्ट पंहिंजे मुताबिक़ विझी सघो था। हिन में लूणु मिर्च। हे असांजा बिह बॉइल थिया आहिनि। ईज़ी रेसिपी आहे, हर घर में तयारु थींदी आहे, मज़ेदार हूंदी आहे। मां तव्हांखे ॾेखारी सिंपल रेसिपी आहे। बिहनि में असां थूम धाणा विधासीं, हल्की गैस ते रख। सिंपल रेसिपी आहे, मसाला लोटस। उमेद आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो। वरी कंहिं नई रेसिपीअ में मिलंदासीं।